पीटीआई चेयरमैन जो ॿियनि ज़रिए आर्मी चीफ ते क़ातिलानी हमले जी धमकियुनि जो मंसूबो बेनक़ाब थी वियो आहे। पीटीआई चेयरमैन जनरल आसिम मुनीर ख़िलाफ़ बदनीयती ते ॿधल मुहिम में रुधल आहे। क़ातिलानी हमले जी धमकी ॾियण लाइ प्रॉक्सिन जे इस्तेमाल जी साज़िश बेनक़ाब थी चुकी आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो ट्वीट चवे थो रियासती इदारनि ते मनसूबाबंदी सां हमला नाकाम थियण खां पोइ हू वाज़े तौर ते बेचैन आहे। पीटीआई चेयरमैन खे इल्मु नाहे त उन जी धमकी तशद्दुद ऐं नफ़रत जी सियासत जो वक़्तु ख़त्म थी वियो आहे। अहिड़ियुनि हरकतुनि ज़रिए हू रुॻो पाण खे बेनक़ाब करे रहियो आहे। मुहिम जो बुनियादी मक़सदु ज़ाती मुफ़ाद ऐं इक़्तिदार ते कब्ज़े खे हर शइ ते तरजीह ॾियणु आहे। पाकिस्तानी अवाम ऐं सियासी पार्टियूं आर्मी चीफ ऐं हथियारबंद फ़ौज सां गॾु आहिनि। पीटीआई चेयरमैन के इक़्तिदार में आणींदड़ 2019 खां संदसि धार थी चुका हुआ। अक्टूबर में गर्मी हूंदी आहे। चूंड नवंबर में थियनि त बहितर हूंदो। बचाव वारे वफ़ाक़ी वज़ीर ख़्वाजा आसिफ जो बयान चयाईं सुप्रीम कोर्ट 2017 में फ़ौजी अदालतुनि में केस हलाइण जी हिमायत करे चुकी आहे। अदालती नज़रिया तब्दील नाहिनि थींदा। आर्मी चीफ ख़िलाफ़ मुहिम पीटीआई चेयरमैन जे चवण ते हलाई वई आहे। भारत की आबी जारियत जारी। रावी ऐं सतलज दरियान में पानी छोड़ दरियान में पानी वधण सबबि बोर जो ख़दशो। भारत खे ईंदड़ बोर जो पानी शकरगढ़ जे सरहदी ॻोठनि में दाख़िल हज़ारे एकड़नि ते बीठल फ़सुल पाणी हेठि। 300 खां वधीक माण्हुनि खे रेस्क्यू कयो वियो। बोर जो पानी ईंदड़ 48 कलाकनि दौरान शादरा लाहौर पहुचंदो। रावी दरियाए नदी नालनि में बोर जो ख़दशो। रावी ऐं चनाब दरियानि जे भरपासे वारनि ज़िलनि में इंतज़ामिया हाई अलर्ट। इम्कानी बोर सबबि मुख़्तलिफ़ ज़िलनि में रिलीफ कैंपूं क़ाइमु। अमेरिका यूक्रेन के नेटो में शमूलियत लाइ जंग जो ख़ात्मो ज़रूरी करार ॾेई छॾियो। फ़िलहाल यूक्रेन नेटो मेंबरशिप लाइ तयारु नाहे। उन लाइ जारी जंग जो ख़ात्मो ज़रूरी आहे। सऊदी अरब ऐं इसराइल विच में लाॻापा मामूल ते अचण में वक़्तु लॻंदो। अमरीकी सदर जो बाइडन जो अमरीकी मीडिया खे इंटरव्यू चयाईं नेटो मेंबरशिप ताईं अमरीका ऐं नेटो इतिहादी आहिनि। रूस ख़िलाफ़ जंग जे ख़ात्मे लाइ यूक्रेनी फ़ौज खे दिफ़ाई मदद ऐं हथियार फ़राहम कंदा रहंदासीं। पीटीआई चेयरमैन इस्लामाबाद की मुख़्तलिफ़ अदालतुनि में अॼु पेश थींदो। पीटीआई चेयरमैन ख़िलाफ़ दहशतगर्दी टोड़ अदालत में 3 ऐं सेशन अदालतुनि में 8 केस ॿुधणीअ लाइ मुक़रर। इस्लामाबाद में कलम 144 लागू। इस्लामाबाद में जलसन जुलूसनि ते मुकम्मल तौर पाबंदी हूंदी। डिप्टी कमिश्नर इस्लामाबाद पारां नोटिफिकेशन जारी। भञ कड़ी कंदड़नि ख़िलाफ़ कलम 144 तहत कार्रवाई कई वेंदी। मुल्क के मुख़्तलिफ़ शहरनि में अॼु बरसात जी अगकथी। सिंध, पंजाब, केपी, बलोचिस्तान, कश्मीर ऐं गिलगित बल्तिस्तान में बरसात जो इम्कान। लकी गुलाम शाह भरिसां रुस्तम थाणे जी हद में कार इल्ज़ाम हेठि बिठो क़तल। ॻोठ जुमो ख़ान महर में जवाबदार पंहिंजी धीउ ऐं नौजवान खे क़तल कयो। लाश सिविल अस्पताल मां पोस्टमार्टम बाद वारसनि हवाले। रानीपुर वेझो ॻोठ सरदाई में जुड़े जा बिरादरी जी 2 धीरुनि में झेड़ो। फायरिंग में आजब जुड़े जो क़तल। खानपुर लग कारें जे इल्ज़ाम हेठि औरत क़तल। मिर्ज़ा बंडो भरिसां जवाबदार मोहरम जतोई। पंहिंजी घरवारी मुस्मात बहारा खे कारें इल्ज़ाम हेठि बंदूक जा फायर करे क़तल कयो। मक़तूला जो लाश अस्पताल मां पोस्टमार्टम बाद वारसनि हवाले। शिकारपुर में हुमायूं थाने जी हद ॻोठ खूह मारफाणी में वाहमा नौजवान जो कुहाड़ियूं लॻल लाश हथ। पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश खे सुल्तानकोट जे सिहत मर्कज़ मुंतक़िल करे छॾियो। टंडो जाम वेझो चैनल वाहमा अणॼातल शख़्स जो लाश हथ। लाश ॾिसी इलाइक़े वासियुनि पुलिस खे इतलाह कयो। लाश जी सुञाणप न थी सघी। झंडो मरी वेझो जुमा खान डुंड बस स्टॉप वटि 2 मोटरसाइकिलुनि में टक्कर। मटियारी वासी फौत, 1 ज़ख़्मी। मोरो में क़ौमी शाहराह ते अणॼातल गाड़ी जो टक्कर लॻण सबबि नींगर फौत। शहरियुनि जी इतलाह ते पुलिस पहुची नींगर कबीर भंगवार जो लाश खणाए अस्पताल पहुचायो।
कंडियारो में बहावलपुर खां कराची वेंदड़ मुसाफ़िर कोच क़ौमी शाहराह ते कल्टी। नींगर फोत 9 मुसाफ़िर ज़ख़्मी में अहद, काशिफ, खुशी मोहम्मद, अकबर, नवीद, सरफराज, हसनैन, खादिम हुसैन, सज्जाद शामिल। अस्पताल दाखिल। बावड़ो में सीअड़ वाक़ आडी 39 वटि 50 फुटनि जो घारो पइजी वियो। घारे सबबि 100 एकड़नि ते बीठल वणनि, कमंद ऐं सारियाले फ़सुल खे नुक़सानु। तेज़ वहिकिरो ॻोठनि ॾांहुं वधणु लॻो। केतिराई ॻोठ ॿुॾण जो ख़तरो। मीरपुर माथिलो में सरहद भरिसां अगवा थियल 2 मुग़वियुनि जी बाज़ियाबी लाइ वारसनि जो SSP ऑफिस अॻियां धरणो। मुग़वियुनि जे वारसनि मियां अब्दुर्रहीम भारो जी अॻवाणी में सरहद खां SSP घोटकी ऑफिस ताईं रैली कढी। मुग़वियुनि जी बाज़ियाबी लाइ लॻल धरणे में सिंध पंजाब जी भार बिरादरीअ जी ऐं सियासी समाजी अॻवाणनि जी शिरकत। मुग़वी उमर भारो ऐं मुश्ताक भारो खे बिना देर बाज़ियाब कराए वारसनि में पखिड़ियल बेचैनी ख़तम कई वञे, अॻवाणनि जो मुतालबो। वर्कशॉप वेझो मंगली थाणे जी हद में 2 पोरियतनि जे घरनि खे बाहि वकोड़े वई। पोरियतनि जे घरनि में पयल समूरो सामान सड़ी रखिजी वियो। मुतासिर पोरियत खुलियल आसमान हेठि वेठल वसवारनि खां वाहुर जी अपील।